अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी फ़िश फिंगर्स जी रेसिपी। आज मैं फ़िश फिंगर्स की रेसिपी शेयर कर रही हूँ। उसके लिए मेरे पास ये पतली पतली लंबी पट्टियाँ हैं मछली की। ये डिघियूं मच्छियूं आहिनि, डिघियूं पट्टियूं आहिनि मच्छीअ जूं। अच्छा, ये मूंखे ईअं ई मिलियूं आहिनि रेडीमेड, फ्रीज़ थियल मां वरितियूं मार्केट मां। ये मैंने फ्रीज़ की हुई इसी तरह से मार्केट से लिए हैं। जेकॾहिं तव्हांखे अहिड़ियूं अवेलेबल न हुजनि, ॾिसो, फ़िश फिंगर्स ठाहिण लाइ बिना कंडनि वारी बोनलेस मच्छी हुजणु ज़रूरी आहे, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे ईअं कटियल नथी मिले त तव्हां जितां मच्छी वठंदा आहियो उन मच्छीअ वारे खे अगरि चवंदव त हू कंडो ऐं खल धार करे तव्हांखे अहिड़ियूं पट्टियूं कटे ॾींदो, ठीक है। अगर ऐसी पहले तो मिल जाती है मार्केट में फ्रीज़ की हुई, अगर नहीं मिलती तो जहाँ से आप लोग मछली लेते हैं उस मछली वाले को कहेंगे तो वो उसकी मछली की खाल और कांटे निकाल के इस तरह पट्टियाँ बना के दे देगा। तो इसको मैंने 1 घंटा पहले मैरिनेट किया था। 4 मोटे जवे लहसुन के कुचल के अच्छी तरह से उसको पीस के, और 4 खाने के चम्मच लीमू का रस और नमक ये डाल के मैंने इसको तकरीबन काफ़ी टाइम हो गया मैंने इसको रख लिया था, ठीक है। कलाक 2 कलाक तव्हां हिनखे आराम सां छॾे था सघो। त मूं हिन में 4 खाइण वारा चमचा लीमे जी रस ऐं 4 थुलियूं ॻड़ियूं थूम जूं पीसे ऐं लूणु ॾेई मां हिनखे रखियो। हाणे मच्छी पंहिंजो पानी कढी चुकी है, इसमें नींबू का रस भी शामिल है और मछली ने अपना पानी भी निकाला है। तो सबसे पहले मैं ये पानी इसमें से अलग कर लूँगी। हाँ, जो पानी मुँह कढ़ी छो, पानी मैंने निकाल दिया। अब ये मेरे पास काली मिर्चें हैं तकरीबन आधा टीस्पून, ये मैं इसमें मिक्स कर लूँगी अच्छी तरह से, ठीक है। ये अधु नंढो चमचो, अधु खाइण वारो चमचो कारा मिर्च आहिनि, ये मां हिन में चङी तरह सां मिक्स कंदसि। हाँ, ये कारा मिर्च मां हिन में मिलाए चुकी आहियां। उनखां अलावा मूं वटि आहे मैदो ऐं ब्रेड क्रम्स, ठीक है। ये काली मिर्चें मिक्स करने के बाद मैदा और ये ब्रेड क्रम्स हैं, ये भी हम घर पे खुद ही बनाते हैं। अच्छा, उनखां अलावा ये हिकिड़ो बेदो मुँह फेंटियो आहे, एक अंडा फेंट लिया है मैंने। अच्छे फेंटे हुए अंडे की निशानी ये होती है कि उसमें झाग आना चाहिए, इसका मतलब है कि सफ़ेदी और जर्दी जो है वो मिक्स हो चुकी है। और इसमें मैंने चुटकी भर नमक डाल दिया है, ठीक है। ही चपटी लूण जी विझी हिन बेदे खे मूं फेटियो आहे ऐं सुठो ऐं सही फेटियल बेदे जी निशानी इहा आहे त उन में गज थियणु खपे। हाणे हिन पासे ही ॾिसो, तेल मूं हल्की बाहि ते गरम करण लाइ रखियो आहे। ऑयल मैंने रख दिया है। ऑयल इतना गर्म होना चाहिए कि जो भी चीज़ हम डालें तो वो पकना शुरू हो जाए, लेकिन ऑयल में से धुआं नहीं उठना चाहिए। अगर धुआं उठेगा तो इसका मतलब है ऑयल जल रहा है, वो ख़राब हो जाएगी क्वालिटी। हाँ, असां हिकिड़ी हिकिड़ी पट्टी खणंदासीं मच्छी जी, एक एक स्ट्रिप लेंगे, मछली की एक एक पट्टी लेंगे और उसको मैदे में हम रोल करेंगे पहले, फिर हम करेंगे इसको अंडे में डिप। अंडे में डिप करने के बाद अब इसको हम डालेंगे ब्रेड क्रम्स में। ब्रेड क्रम्स जॾहिं हिन ते सॼा लॻी वञनि त पोइ असां हिनखे विझंदासीं तेल में। इसी तरीके से ये सारी जो है पट्टियाँ ये मैं बनाने के बाद इस तरह पूरा इसके ऊपर जो भी मसाले लगाने के बाद सारी की सारी ये मैं डाल दूँगी तेल में। और उसके साथ ही मैं ये अपना जो भी सामान है ये चूल्हे के करीब कर लेती हूँ। ये कुछ पीसेस मच्छी जा मां मैदे में, अंडे में, ब्रेड क्रम्स में बोड़े हिन में विधा आहिनि। हाणे हिनखे असां मीडियम बाहि ते पचाईंदासीं। मच्छी जल्दी पची वेंदी है, घणी देर न लगंदी है, ठीक है। ये सारी, जैसे मैंने आपको शुरू में दिखाया, सारी पट्टियाँ ये फिश की मैंने डिप करके सारे मसालों में और इसमें डाल दिए। अब इसको हम मीडियम आंच पे पकाएंगे। और यहाँ पर ये मेरे पेपर्स तैयार हैं जिस पे मैं ये फिश निकाल के रखूँगी। हमेशा मैं कहती हूँ कभी भी डायरेक्ट अखबार पे नहीं रखें, अखबार का इंक जो है वो जहर है, वो खाने में शामिल नहीं होना चाहिए, ठीक है। कदें भी डायरेक्ट अखबार ते न रखो। हाँ, अगर हेठां अखबार विछायो तो मथां टिश्यू पेपर या अहिड़ो कोई पेपर टॉवल मथां ज़रूर रखो। तो हाणे असां अचूं था मच्छी ॾांहुं। इसको आराम आराम से हम पलटेंगे ताकि ये हर साइड से अच्छी तरह से पक जाए। इनको उथलाईंदा रहंदासीं त जीअं चङी तरह सां सभिनी पासनि खां पची वञे। हिनखे 2-3 दफ़ा मां उथलाए चुकी आहियां। जेसिताईं गोल्डन हिन जो कलर थींदो तेसिताईं पचाईंदासीं। ऐं हीअ रेसिपी तव्हांखे ज़रूरु वणंदी, ॾाढो हिन जो ज़ाइक़ो सुठो थींदो आहे, नंढा वॾा सभु शौक़ सां खाईंदा आहिनि। अच्छी लगी हो अगर ये वीडियो, ये रेसिपी, तो ज़रूर कमेंट करें और लाइक करें, वीडियो शेयर करें। और मेरा अगर आप चैनल सब्सक्राइब करें तो ज़िंदगी रही, तो आइंदा भी मैं बहुत सारी चीज़ें शेयर करने का इरादा रखती हूँ।
तो अगर आप चैनल सब्सक्राइब करेंगे तो ये सारी जो भी मेरी वीडियोस आएंगी वो आसानी से आपको मिलती रहेंगी। असां हिन खे शेयर कंदा आहियूं हमेशह चिप्स सां, चिप्स ऐं मच्छी। उहा त हाणे मर्ज़ी आहे, कोई पराठे या चांवरनि सां बि खाई थी सघे, मना कोन्हे थियल, पर असां घणो करे पटाटा फ्राई कंदा आहियूं, मोटा थुल्हा पीसिस या चिप्स पचाईंदा आहियूं। ऐं अगरि वधीक खपे त असां ब्रेड जा स्लाइस टोस्ट करे कड़क करे उन सां बि खाईंदा आहियूं। उन सां गॾु केचप सर्व करे सघो था, या पंहिंजी घर जी ठहियल टमाटनि जी चटनी हुजे, या कंहिं बि तरह जी सॉस जेका फैमिली में सभु पसंद कंदा हुजनि त आराम सां उन्हनि खे सर्व करे सघिजे थो। हीअ हाणे मुंहिंजा तक़रीबन हिननि जो कलर जेको आहे मुंहिंजी मर्ज़ीअ जो थी वियो आहे। मां हिन खे थोरी देरि में कढण वारी आहियां। हाणे हीअ मच्छी मुंहिंजी ठही वई, जेतिरा पीसिस मूं पचण लाइ विधा हुआ, हीअ ॿिया अञा पिया आहिनि जेके मां हाणे फ्राई कंदसि। सो ज़रूरी आहे त हिननि सभिनी जो रंग जेको आहे हिकु जहिड़ो हुजे, त हिननि खे उथलाईंदो रहिजे त जीअं सेम हिननि जो कलर थिए। ऐसा ना हो कि कहीं से जल जाए कहीं से कच्चा रह जाए, तो सेम कलर होना चाहिए। ठीकु आहे, सो ज़रूरु ट्राई कजो ऐं रिज़ल्ट तव्हांजो छा थो निकिरे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। हमेशह चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी असां कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं कम जी शइ सां ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।